अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सिंधु माथिरीअ जी तहज़ीब जी इर्तिक़ा में दरिया जे किरदार बाबति नामियारो साफ़ी ऐं लेखक रुक सिंधी लिखे थो। मां पंहिंजी ॻाल्हि प्रोफेसर माणिक पथावाला जी उन लिख सां शुरू कंदुसि था। सिंध खे रौनकदार ऐं भरियो भाॻियो बणाइण में सिंधु दरिया जो वॾो हथु आहे। सिंधु दरिया असांजी सिंध जे जनम खां अॻु ई मौजूदु हो। जीअं ॿार ॼमण खां अॻु माउ जे थणनि में थञ अचे थी, तीअं सिंध खे ताते निपाए वॾो करण लाइ सिंधु दरिया अॻे ई हिते हाज़ुरु हुयो। सिंध धरती जो वजूदु अॼु खां अटकल 100 करोड़ साल अॻु टेथ समुंड जे अंदरां मैदानी इलाइक़े ऐं पहाड़ी सिलसिले उभरण जे करे थियो। 2-2.5 लख साल अॻु समुंड हाटी वञी मौजूदा कराचीअ वारी सितह वटि बीठो ऐं सिंधुअ जे मैदान मां सिंधु नदी वहणु शुरू थी। सिंधु जे मैदान खे तश्कील ॾियण में वॾो हथु सिंधु नदी जो आहे, जेका संदसि विच मां सींध वांगुरु वहे थी। अर्ज़ियाती माहिरनि जो चवणु आहे त जंहिं वक़्तु सॼी सिंधु माथर समुंड जे पेट में हुई, उन वक़्तु बि उन जे विच मां सिंधु नदी वहंदी हुई। ऐं जीअं जीअं समुंड सिंधु जो मैदान छलणु शुरू कयो त सिंधु नदी उन खे सएं सिधे मैदान जी शक्ल ॾियणु शुरू कई ऐं सिंधुअ जे लोढ़िया दल लट सां ज़मीन मथां समुंड जो छॾियलु तासीर ख़तमु थींदो रहियो ऐं सिंधु जा मैदान हिकु ज़रख़ेज़ चीकी उपत वारी मिटी सां मालामाल बणिजणु लॻा। लैम्बरक चवे थो त सिंधु नदीअ जे लोढ़ियादल लट, जंहिंखे गर्मी पाणीअ सावक जी तासीर सुधारे संवारे हिकु सएं सिधे मैदान जी शक्ल में माथिरीअ जे छेड़नि ताईं पथारे छॾियो। हिन देश खे सिंध नालो हितां जे आगाटनि रहाकनि सिंधु नदी तां ॾिनो, जंहिंजी माना आहे समुंड या वॾे दरिया वारो मुल्क या उहो वहिकरो जेको सदाईं पियो वहे। जीअं त ख़ुदि सिंध धरती समुंड मां जनमु वरितो ऐं हिन नदी हितां जे बरपटनि खे सरसब्ज़ ऐं शाद आबाद कयो ऐं हितां जे रहवासियुनि जी तमदनी तश्कील कई। उन करे हितां जे आगाटनि रहाकनि हिन देश जो वॾे दरिया जी निस्बत सां नालो ई सिंध रखियो, जेको अॼु खां ॾहाको हज़ार वरिया पुराणो आहे। पोइ उहो नालो सिंध ईरानी वापारियुनि सिंध मां फेराए हिंद कयो, जंहिंमां हाणोको हिंदुस्तान थियो आहे। तंहिंखां पोइ रूमी वापारियुनि उनखे वधीक फेराए इंड कयो, जंहिंमां हाणोको इंडिया बणियो आहे। तंहिं करे ॾिसबो त सॼे मुल्क हिंदुस्तान खे नालो ई सिंधु नदी ऐं सिंध मां मिलियो आहे। इंसानी तहज़ीब जी शुरूआति दरियाउनि जे किनारनि ते थी। क़दीम दौर जे माण्हुनि पंहिंजा झूपा उन हंधि जोड़िया जिते खेनि पाणी संजाई सां मिली थिए सघियो, छो जो अवाइल में अञा अहिड़ा औज़ार जुड़ी किन सघिया हुआ जिन जी मदद सां खूह खोटे या दरियाउनि मां वाह कढी पाणी जो पुराव करे सघिजे। उन करे रिहाइशी ॻोठ या शहर ॿुॾण जा मुनासिब हंध दरियाउनि ऐं ढंढनि जा किनारा ई हुआ। दरियाई किनारनि भरिसां रहण करे पाणी ऐं खुराक जो मसइलो हल थी सघियो थे। न सिर्फ़ु उते ॿनियूं खेड़े रेज करे ज़राइत खे तरक़ी वठाए सघिजे पई, पर गॾोगॾु जानवरनि जो चारो ऐं ॿिया हुनर ऐं कारीगरियूं पिणु उते ज़ोर वठी सघनि पियूं। यानी अवाइल में तहज़ीब जो ॿूटो दरियाउनि जे किनारनि ते ई वधी वण थियो। दुनिया अंदरि 3 वॾे में वॾा दरिया सिंधु, दजला ऐं फिरात आहिनि, जिन जे किनारे ते तमदनी ज़िंदगीअ जी शुरूआति थी ऐं ज़राइत ज़ोर वरितो। क़दीम दौर में सिंधु माथिरी में 2 शयुनि जी पूॼा थींदी हुई, जंहिंमें हिकु धरती ॿियो दरिया। अवाइले इंसाननि ज़मीन जी पेट मां सरसब्ज़ सिला उभरंदे ॾिठा ऐं मुख़्तलिफ़ अनाज ॿूटा ऐं मेवा ज़मीन जी पैदाश हुअण करे हुननि धरती खे इंसान जी बहितर ज़िंदगी जो ज़ामिन ॼाणंदे उन जी पूॼा करणु शुरू कई। उनखे माउ कोठणु लॻा, छो जो औरत माउ ऐं धरती ॿई तख़लीक़ कंदड़ शयूं हुयूं। क़दीम सिंधी सिंधु नदीअ जे मेरांझड़े पाणी मां पंहिंजी ज़िंदगी जूं ज़रूरतूं पूरियूं करणु लॻा। हिननि सिंधु जे ई पाणी ते फसल पोखिया ऐं गॾोगॾु हुननि जी सनत ऐं हरफ़ जो दारो मदार ई सिंधु जे पाणी ते हुयो। उन करे हू सिंधु नदी जी अहमियत ॼाणंदे उनखे इज़त जी निगाह सां ॾिसणु लॻा ऐं हुन जे पाणी खे पाक ऐं पवित्र ॼाणंदे उनखे पूॼणु लॻा।
सिंधू तहज़ीब जा अहम माॻ सिंधू दरिया जे किनारे तां मिलिया आहिनि, जंहिंमां इहो साबित थिए थो त हिन तरक़ी याफ़्ता तहज़ीब जो बुनियादु ऐं सरचश्मो सिंधू दरिया हो ऐं अॼु बि आहे। सिंधू तहज़ीब जे ॿियनि माॻनि समेत ॿ अहम माॻ मोहन जो दड़ो ऐं आमरी सिंधू नदी जे किनारे ते मौजूदु आहिनि। चाहूअ जो दड़ो सिंधू सभ्यता जे ॿियनि शहरनि वांगुरु उन वक़्तु सिंधू दरिया जे उभरंदे शाख़ खां 3 मैलनि जे मुफ़ासिले ते हो। हड़ापा सिंधू सभ्यता जी शहरी तमदन जो हीउ अहम मर्कज़ ऐं सूबाई गादी वारो हंधु मौजूदा सूबे पंजाब जे ज़िले साहिवाल में अॼु वारे हड़ापा ॻोठ जे भरिसां रावी नदी जे कप ते आहे। उन करे जेकॾहिं दरियाउनि जा रुख़ तब्दील कया विया या वरी उन्हनि आॾो बंद ॿधा विया त न फ़क़्ति हीअ समूरी तहज़ीब फ़ना थी वेंदी, पर असल में हिन माथिरी में रहंदड़ इंसान जो वजूद ई ख़तरे में अची वेंदो। उन करे सिंधू दरिया जेको कश्मीर खां केटी बंदर ताईं हिन ख़िते जी तरक़ी ऐं ख़ुशहाली जो ज़ामिन आहे, उन सां कंहिं बि क़िस्म जी हथ चुरांद न फ़क़्ति मौजूदा सिंध पर हिन सॼे ख़िते जी तबाही जो सबबु आहे। सिंध जो क़ौमी आवाज़ वॉइस ऑफ सिंध लंडन वेब रेडियो ऐं TV चैनल जेको गुज़िरियल 13 सालनि खां सिंध सां थींदड़ ज़्यादतियुनि नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ सघारो आवाज़ बणिजी दुनिया जी कुंड कुड़िछ में पहुचे थो। सिंध तोड़े दुनिया जे मुल्कनि में सिंधियुनि सां थींदड़ ज़ुल्म ऐं जबर ख़िलाफ़ उथंदड़ आवाज़ खे बेबाकी सां नशर करे थो। वॉइस ऑफ सिंध लंडन कारोबारी न पर क़ौमी जदोजहद जो अहम मोर्चो आहे, जंहिंखे अवां जे माली सहकार जी सख़्तु ज़रूरत आहे। उन आवाज़ खे घर घर ऐं शहर शहर पहुचाइण लाइ पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ु अदा कयो। चैनल जे लिंक खे लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कयो। बैनर ते ॾिनल फ़ोन या ईमेल वसीले असां सां राबितो करे सघो था। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।